अपडेट कयो आहे अहम ख़बर आहे हैदराबाद में सीनियर वज़ीर शर्जिल मेमण जी बदर अहमद मेमण पारां ॾिनल मांझांदे में शिरकत। जाम टाउन चेयरमैन तरफां ॾिनल मांझांदे की तकरीब हैदराबाद जिम खाना में मुनक़िद कई वई। अपडेट कयूं पावां खे ब्रेकिंग न्यूज़ आहे। तकरीब में इलाइक़े के मुअज़्ज़िज़ शख्सियतुनि शिरकत कई आहे। ख़बर मां शेयर कयूं हैदराबाद में सीनियर वज़ीर शर्जिल मेमण जी बदर अहमद मेमण पारां ॾिनल मांझांदे में शिरकत। टंडो जाम टाउन चेयरमैन तरफां ॾिनल मांझांदे की तकरीब हैदराबाद जिम खाना में मुनक़िद कई वई। तकरीब में इलाइक़े के मुअज़्ज़िज़ शख्सियतुनि शिरकत कई आहे। हैदराबाद तव्हां खे अपडेट कयूं सीनियर वज़ीर शर्जिल मेमण जी बदर अहमद मेमण पारां ॾिनल मांझांदे में शिरकत। टंडो जाम टाउन चेयरमैन तरफां ॾिनल मांझांदे की तकरीब हैदराबाद जिम खाना में मुनक़िद कई वई। तकरीब में इलाइक़े के मुअज़्ज़िज़ शख्सियतुनि शिरकत कई। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चना खां। नसीर अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। टाउन जे चेयरमैन बदर अहमद मेमण तरफां मांझां जो एतमाम में सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमण शिरकत कई आहे। मांझां जी तकरीब हैदराबाद जिम खाना में थी आहे जंहिंमें मुअज़्ज़िज़ शख्सियतुनि पिणु शिरकत कई आहे। माना ॿुधायां त सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमण जेका ईद उल अज़हा आहे उहा जी नमाज़ 8 बजे रावल हाउस रावलपिंडी अदा कंदो ऐं जेको कुर्बानी जा जेके जानवर आहिनि उहे पिणु ज़बह कया वेंदा जिते हू तक जेके माण्हू आहिनि उन्हनि सां मुलाक़ात करे पिणु मिलंदसि।